सुप्रीम कोर्ट हसास इदारनि में सियासी सेल ख़त्म करण जी रिपोर्ट तलब करे वरिती। असगर खान केस जी ॿुधणी दौरान एडिशनल अटॉर्नी जनरल के बचाव वारी वज़ारत जो जवाब जमा कराइण जो हुकुम। हसास इदारनि में सियासी सेल त ख़त्म करे छॾिया हुआ। एडिशनल अटॉर्नी जनरल जी अदालत के आगाही, उनजो मतलब आहे हसास इदारनि में सियासी सेल हुआ। जस्टिस मुसरत हिलाली जा रिमार्क्स, जिन माण्हुनि 1990 जी इलेक्शन चोरी कई उन्हनि खिलाफ एक्शन थियो। सलमान अकरम राजा जो सवाल, FIA असगर खान केस में इंक्वायरी बंद करे छॾी। एडिशनल अटॉर्नी जनरल जो जवाब, छा सियासतदाननि में विरहायल रक़म रिकवर कई वई? वॾा वॾा सियासी नाला आहिनि जिन में रक़म विरहाइण जो इल्ज़ाम लगायो वियो। जस्टिस हसन अज़हर रिज़वी जो पुछाणो, FIA जी इंक्वायरी में रक़म विरहाइण जूं शाहिदियूं न मिलियूं। एडिशनल अटॉर्नी जनरल, अदालत बचाव वारी वज़ारत जे तलब कंदे ॿुधणी मुलतवी करे छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ वफाकी काबीना जो इजलास जारी। 16 नुकाती एजेंडा ते बहस। इजलास में रियासती इदारनि खिलाफ मुहिम हलाइण ते पीटीआई बानी खिलाफ संगीन केसनि में सख्त कानूनी कार्रवाई करण जे हवाले सां मंजूरी ॾियण जो इम्कान। पीटीआई बानी ते सोशल मीडिया ज़रिए शहरनि के रियासत ऐं रियासती इदारनि खिलाफ बग़ावत ते भड़काइण जा इल्ज़ाम। FIA जे साइबर क्राइम टीम जांच मुकम्मल करे रिपोर्ट वफाकी गृह वज़ीर हवाले कई। रिपोर्ट काबीना जे इजलास में पेश कई वेंदी। फौजी अदालतुनि में सिविलियंस जे ट्रायल वारे केस में हिरासत हेठ माण्हुनि के आम जेल में मुंतकिल करण जी इस्तदा रद्द। सुप्रीम कोर्ट में फौजी अदालतुनि में सिविलियंस जे ट्रायल वारे केस जी ॿुधणी। गिरफ़्तार माण्हुनि सां आम जेलनि में घटि मुलाक़ात थी सघे थी। हिरासत में वरितल माण्हुनि खे आम जेल में मुंतकिल कयो वञे। लतीफ़ खोसा जी इस्तदा। मुलाक़ात जे हवाले सां अटॉर्नी जनरल ख़ातिरी कराए चुको आहे। हू केस ॿुधी रहिया आहिनि, कंहिं ॿिए पासे न वञो। जस्टिस अमीनुद्दीन खान जा रिमार्क्स। पीटीआई बानी के अडियाला जेल का KP मुंतकिल की दरख्वास्त डंडे सां खारिज। सुप्रीम कोर्ट ने पीटीआई बानी के अडियाला जेल का KP मुंतकिली की दरख्वास्त ते ॿुधणी। आइनी बेंच शरीय की दरख्वास्त 20,000 डंड सां खारिज करे छॾी। पीटीआई बानी के को मसलो थींदो त हू पाण दरख्वास्त ॾींदो। जस्टिस मोहम्मद अली मज़हर जा रिमार्क्स। सुप्रीम कोर्ट आइनी बेंच में 9 मई वाक़ियनि जी जुडिशियल इंक्वायरी लाइ दरख़्वास्त ते ॿुधणी। अदालत पीटीआई बानी जे 9 मई वाक़ियनि ते दरख़्वास्त ते एतराज़ ख़त्म करे छॾिया। पीटीआई बानी जे दरख़्वास्त खे नंबर लॻाए ॿुधणी लाइ मुक़ररु करण जो हुकुम। एडिशनल अटॉर्नी जनरल जो चवणु आहे त हिकु एतराज़ इहो बि आहे त मामिलो अवामी अहमियत वारो नाहे। अदालत में फेडरेशन नुक़्ते ते दलील ॾींदी। सिंध हाई कोर्ट में नारी समेत 6 गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तनि ते ॿुधणी। गुम थियल माण्हुनि जे केसनि ते जांच रिपोर्टूं ट्रायल कोर्ट में पेश करण जो हुकुम। पुलिस मामले जी जांच करे गुम माण्हू केॾांहुं विया, पुलिस गुम थियल माण्हुनि जो पतो लॻाए ट्रायल कोर्ट में रिपोर्ट पेश करे। सिंध हाई कोर्ट 19 डिसंबर ते पुलिस ऐं ॿिनि इदारनि खां रिपोर्ट तलब करे वरिती। क़ौमी असेंबली जो इजलास अॼु शाम ऐं सेनेट जो इजलास सुभाणे तलब। अॼु शाम सॾायल क़ौमी असेंबली जे इजलास जी 40 नुकाती एजेंडा जारी। सोशल मीडिया ते रियासती इदारनि खिलाफ़ मुहिम हलाइण वारे मामले ते बहस कयो वेंदो। पीटीआई ते पाबंदी हणण लाइ मुस्लिम लीग नून तरफ़ां ठाराव पेश करण जो इम्कान। आर्मी चीफ जनरल आसिम नीसा बरतानिया में गोल्ड मेडल हासिल कंदड़ पाकिस्तान आर्मी टीम की मुलाकात।
आर्मी चीफ आलमी प्लेटफॉर्म ते पाकिस्तान जे वक़ार के बरकरार रखण ते टीम जी कामयाबी ते पाखाण कई। ISPR मौसम 4 खां 13 अक्टूबर 2024 ताईं बरतानिया में थी मश्क में 143 टीमन शिरकत कई। मश्क कैंब्रियन पेट्रोल आलमी सतह ते सब खां वधीक चैलेंजिंग फौजी मश्क मंझां हिकु आहे। कैंब्रियन पेट्रोल मश्क विच वेल्स जे चाबू इलाइक़े में कई वेंदी आहे। पाकिस्तान जो आइन समूरन शहरन के बुनियादी हक़न जी ज़मानत ॾिए थो। इंसानी हक़न के हथी ॾेई पंहिंजनि माण्हुनि खे बाइख्तियार बणाइण लाइ पुरआज़माइयूं मुआशरे जे समूरन तबक़नि जे हक़नि जी तहफ़्फ़ुज़ जी अहमियत जो मुकम्मल इदराक आहे। जमहूरियत, अमन, आज़ादी ऐं इंसानी हक़नि जो हिक ॿिए सां गहरो ताल्लुक़ आहे। सदर आसिफ अली ज़रदारी जो इंसानी हक़नि जे आलमी दिहाड़े ते पैगाम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त हीउ दिहाड़ो दुनिया खे इंसानी हक़नि ऐं क़दरनि जे तहफ़्फ़ुज़ जी पासदारी जी यादि ॾियारे थो। हुकूमत इंसानी हक़नि जे तहफ़्फ़ुज़ जी क़ानून साज़ी लाइ केतिरा ई क़दम खंया आहिनि। निशान हैदर शहीद सिपाही सवार मोहम्मद हुसैन जी अॼु 53 वर्सी मल्हाई पई वञे। चेयरमैन चीफ ऑफ स्टाफ कमेटी सर्विसिस चीफ ऐं हथियारबंद फोर्स पारां भेटा पेश। ISPR मौसम 1971 जी जंग में सवार मोहम्मद हुसैन बेमिसाल जुरत जो मुज़ाहिरो कयो ऐं दुश्मन जूं 16 टैंकूं तबाह करण में किरदारु अदा कयो हो। घोटकी में बाईपास वटि ट्रगड़ बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग। पुलिस एहलकार क़त्ल। हथियारबंद पुलिस एहलकार सोराब ट्रगड़ खे गोलियूं हणी क़त्ल करे फरार थी विया। 9 साल अॻु क़त्ल थियल मुश्ताक ट्रगड़ जे पलांद में वाक़ियो पेश आयो आहे। इलाक़े में चुबोल। मीरपुर भठोरो प्रसाद शादी की तकरीब में हवाई फायरिंग दौरान घोट की माउ माशी वई। घोट लदो खासकली में शादी की तकरीब में हवाई फायरिंग कई वई। घोट लियाकत खासकली चमड़ गोली जो खाज बणजी पई। वाक़े बाद लाश पोस्टमार्टम लाइ ताल्क अस्पताल मुंतकिल। रानोती पुलिस मुबैना मुकाबले बाद एक जने के बाजियाब कराइण जी दावा। पुलिस मूजिब सियालकोट वासी जावेद तहीम 20 ॾींहं अॻु पंजाब जे माचको वारे कच्चे मां औरताणे आवाज़ सहरिक जी अगवा थी वियो, जंहिंखे हथियारबंद हिकु हंधि खां ॿिए हंधि मुंतक़िल करे रहिया हुआ त पुलिस पहुची मुकाबले बाद मुगवी खे बाजियाब कराए वरितो। इलाक़े में मुगवी खे राजूनी कोशिश ऐं भुंग ज़रिए बाजियाब कराइण जा चोबोल। मीरपुर खास मुरेश चौक में हादसन में बजना फोत एक ॾिणो ज़ख्मी। मीरपुर खास में जो जलोरी मोड़ पर तेज रफ्तार डासन मोटरसाइकिल सां टकराइजी पई। हादसे में 40 वरेन जो रामचंद और पहुती वियो। अम्बार अली शाह ज़ख्मी थी पियो। मुरेश चौक भरिसां कोट इब्राहिम कुरैशी मिनू जपान राशिद अली शाह ट्रैक्टर ट्रॉली हेठां अची हयाती विञाए वेठो। सियारे जी हलंदड़ मौसम में मामूल खां घटि बरसातूं थियण जी अॻु थी। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज जो चवणु आहे त मुल्क में हलंदड़ सियारे जी मौसम दौरान मजमूई तौर ते मामूल खां घटि मींहुं पवंदा। जनवरी जी शुरूआति में बरसात जो सिस्टम ठहंदो, जंहिंसां बलूचिस्तान जे उतरनि इलाक़नि में मींहुं ऐं बर्फ़बारी थी सघे थी। पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका विच में 3 मैचनि जी सीरीज़ जी पहिरीं T20 अॼु ड्रेबन में खेॾी वेंदी। मैच पाकिस्तानी वक़्त मौसम राति 9 वॻे शुरू थींदी। व्हाइट बॉल जे कप्तान मोहम्मद रिज़वान जो चवणु आहे त मासी जी कारकर्दगी मायना नथी रखे, हिते सीरीज़ लाइ आया आहिनि। इहो हिकु चैलेंज आहे।